सिंध सुजागी फोरम वॉइस फॉर मिसिंग पर्सन सिंध सभा सिविल सोसाइटी पारां खंबे गुम कयल जी आज़ादी लाइ कराची प्रेस क्लब अॻियां थियल एहतजाज में सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻुवाणनि ऐं सभी माण्हुनि शिरकत कई। सारंग जोए, असगर बिरोही, आकिब चांडे समेत ॿियनि सभी खंबे गुम कयल सियासी समाजी कॉम्पस कारकुननि खे आज़ाद करण जो मुतालबो कयो। इन मौक़े ते अवामी आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे अॻुवाणनि सारंग जोए समेत खंबे गुम कयलनि जी बाज़ियाबीअ ते ज़ोर ॾिनो। पुरमन कारकुन के पुरमन रहण जो, पुरमन तौर ते उनके जदोजहद करण जो, पुरमन तरीक़े सां उनके पंहिंजे हक़नि लाइ आवाज़ बुलंद करण जो ऐं खंबे गुम करण कंहिं बि सूरत में मुनासिब अमल न आहे, जंहिंजी असीं मुकमिल तौर ते मज़म्मत कयूं। हर सूरत में, हर हाल में आसिफ बिरोही समेत सभिनी खंबे गुम थियल दोस्तनि खे जल्द खां जल्द आज़ाद कयो वञे। साल खां मथे थी वियो आहे, मुज़ाहिरा कंदा था अचूं, एहतजाज कंदा था अचूं। पुनियल सारे खां वठी सूरत लतीफ़ हुई, ससी लोहार, इन्हनि सभिनी जे अॻुवाणीअ में असां सां ज़ुल्म इहो आहे त असांजा माण्हू छॾनि कोन था, रांदो खणी था वञनि। बाबा इहे पुरमुन धरती आहे, सालनि खां वठी, सदियुनि खां वठी असां पुरमुन माण्हू हथे खाली। को बि हिते जेको आहे अहिड़ो मुज़ाहिरो नथा कयूं जेके रियासत खे तकलीफ़ पहुचे। जंहिंमां असां सिर्फ़ु एतिरो अर्ज़ु था कयूं त असांजा माण्हू आज़ादु कयो, असांजा माण्हू बेॾोही आहिनि। हमारे सिंध के बेटों को, भाइयों को, बच्चों को जिस तरीके से उठा के गायब किया जा रहा है, ये इंतहाई जुल्म की बात है और इंसानी हकूक़ की बहुत बड़ी खिलाफ वर्जी है। हम हमेशा ये कहते हैं कि अगर किसी ने कोई जुर्म किया है, किसी ने कोई रियासत के ख़िलाफ़ कोई ऐसी बात की है, तो इनका ये काम नहीं है कि उनको उठा के गायब कर दें। आप उसको तो पकड़ें, तहकीक को तो 24 घंटे के अंदर अंदर किसी अदालत में पेश करें, वहाँ से उसका रिमांड लें, फिर तहकीक को तफ्तीश करके अदालत में पेश करें। अदालत इस बात का फैसला करेगी कि इसने कोई जुर्म किया है या नहीं किया। 90 माण्हू, 90 नौजवान हिन वक़्तु खंबियल आहिनि, पर सिंध हुकूमत जे कन ते जुआ नथी चुरे। असां ही ख़ासि मूं सारंग जोयो जे आज़ादी जे लाइ मूं मरण घड़ी ते मीन्स जेसीं ताईं सारंग आज़ादु नथो थिए आउं बुख हड़ताल ते आहियां। छो? सारंग उहो आवाज़ु हुयो जंहिं मुंहिंजे आवाज़ खे आवाज़ु ॾिनो। मां पहिरीं जून खां अकेलो बैनर खणी बीहंदो हुयुमि। सारंग आयो, सारंग मूंसां गॾु नारो हुयो, सारंग पंहिंजी वाइफ खे वठी आयो, सारंग पंहिंजूं मासूम धीअरूं वठी आयो। सारंग जो ॾोह आहे, सारंग इंसाफ़ घुरियो आहे त सिंधी माण्हुनि खे तव्हां खंबियो आहे, उन्हनि खे आजो कयो। जे आजो नथा कयो, तव्हांजे नज़र में हू ॾोहारी आहिनि त उन्हनि खे कोर्टुनि में पेश कयो, पंहिंजे वकीलनि खे बीहारियो। जे ॾोह साबित थिए त असांजे अखियुनि जे आॾो उन्हनि खे सज़ाऊं ॾियो। इंसाफ़ घुरंदड़ खंबिजी वियो। जेको बि माण्हू ॻाल्हाए थो, जेको माण्हू आवाज़ उथारे थो, जेको पंहिंजी धरती जी ॻाल्हि करे थो, जेको माण्हू वसीलनि जी ॻाल्हि करे थो, उनखे खंबियो थो वञे। ज़बानूं ख़ामोश करण जे लाइ चयो थो वञे। हालांकि क़ुर शरीफ़ में अल्लाह ताला चयो आहे त अर्रहमान अल्लमल क़ुरान ख़लक़ल इंसान अल्लमहुल बयान। इंसान खे ख़लक़ण जो मक़सदु इहो आहे त उनखे तहरीर जी, तक़रीर जी, ॻाल्हाइण जी आज़ादी हुजे। असां जूं आज़ादियूं खसी थियूं वञनि, असांखां शऊर खसियो थो वञे, तालीम जो हक़ु असांखां खसियो थो वञे। जेको बि नौजवान आहे, जेको शऊर रखंदड़ माण्हू आहे, उहो जेकॾहिं पंहिंजे हक़नि जे लाइ ॻाल्हि करे थो त उनखे खयूं थो वञे। सारंग जोयो खे जंहिं तरह सां हरासमेंट करे, घर में तोड़ फोड़ करे आधी राति जो खंबे खणी विया आहिनि, उनजे करे असीं सख़्तु मज़म्मत करियूं था। ऐं मुंहिंजो ख़्यालु आहे त हीउ तमामु हिकिड़ो अहम हसास इशू आहे ऐं इन्हनि कार्रवाइनि सां मसाला वधीक ख़राबु थींदा। ऐं जेकॾहिं कंहिं ते केस आहिनि त उहे अदालतुनि में हलाया वञनि ऐं माण्हुनि खे ज़ाहिर कयो वञे, अदालती जेको क़ानूनी तरीक़ेकार आहे उहो इख़्तियार कयो वञे। ऐं इन्हनि गैर क़ानूनी क़दमनि सां बेचैनी ऐं मसाला वधंदा, घटि कोन थींदा। असां ॾाढा परेशान आहियूं। नंढड़ा ॿार वठी 3 सालनि खां वठी असां मुसलसिल एहतजाज कंदा रहिया आहियूं, रोडनि रस्तनि ते आया आहियूं। ख़ुदा रा असांजी मदद कयो, शायदि जूं जेके आज़ादु कयो, जेकॾहिं उन जो को गुनाह बि आहे त अदालत में पेश कयो। असां घणा परेशान आहियूं, असांजी परेशानियूं ख़तमु कयो। ऐं उनजी माउ बि सदमे में मरी वई। ख़ुदा रा उन ते रहम कयो, उनजे ॿारनि ते रहम कयो, शायदि जूं जेके आज़ादु कयो। असांजी हिकु सिंपल डिमांड आहे त जीअं असांजे भाउ जे मथां को बि गुनाह, कोई उनजी ग़लती आहे त उनखे अदालत में आणे पेश कयो वञे ऐं असांजी जेकी बेचैनी ख़तमु कई वञे। मुंहिंजे बाबा खे 15 अगस्त 2017 में खणी विया आहिनि, अञा ताईं का ख़बर न आहे किथे आहे, कहिड़े हाल में आहे।
मां बीमार थी पई आहियां एतिराज ते अची अची खुदारा असांखे ख़ुशियूं पंहिंजी मोटाए ॾियो असांजे पीउ खे आज़ादु कयो। एहतजाजी कारकुन जो काफ़िलो ताज जो मुहब आज़ाद इनाम अब्बासी सूरत लोहार सोणी जो ऐं ॿियनि जी अॻुवाणी में गवर्नर सिंध खे मेमोरेंडम पहुचाइण लाइ गवर्नर हाउस तरफ़ रवानो थियो। कमिश्नर कराची जे नुमाइंदे खे ॿुधायो वियो त 5 ॼणनि जो वफ़द गवर्नर सिंध खे मेमोरेंडम पहुचाइण लाइ वेंदो, पर पुलिस मार्च खे ज़ोरी रोकण जी कोशिश कई, जंहिं बाद एहतजाजी औरतुनि तोड़े मर्दनि जूं अहलकारनि सां झड़पूं पिणु थियूं, जंहिं बाद 5 रुकनी वफ़द खे गवर्नर हाउस ॾांहुं वञण जी इजाज़त मिली। वफ़द गवर्नर जी गैर मौजूदगी सबबि चीफ प्रोटोकॉल ऑफिसर खे मेमोरेंडम ॾिनो। मुलाक़ात खां पोइ एहतजाजी काफ़िलो नारेबाज़ी कंदे वापसि एहतजाजी कैंप ते पहुतो ऐं वॾे तइदाद में कारकुन इनाम अब्बासी सां यकजहती तौरु कैंप ते राति रहण लाइ वेठा। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk